पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जी मिठी जलसे में शिरकत लाइ मीर शारिक अली ख़ान टालपुर सदारत हेठि पीपी ताल के डिगड़ी जो इजलास तालपुर हाउस डिगड़ी ते इजलास थियो। इजलास में शिरकत शरीक पीपी अॻवाननि उहिदेदार ऐं कारकुननि खे जलसे में शिरकत लाइ आगाह कयो वियो त मिठी जलसे में शिरकत लाइ अॻूणे पीपी एमपीए मीर तारिक अली ख़ान टालपुर जी अॻवानी में सविंग गार्डियन के काफ़िले की सूरत में टालपुर हाउस का रवानो थींदो। टालपुर हाउस डिगड़ी ते कोठायल इजलास में मीर शारिक अली ख़ान टालपुर, टाउन चेयरमैन मीर ज़ुल्फ़िकार अली ख़ान टालपुर, पीपी ताल के सदर मीर ख़ुदाबख्श टालपुर, जनरल सेक्रेटरी रईस ज़नू ख़ान नोहाणी, सीनियर पीपी अॻवान हाजी हुसैन चांडियो, वडेरो ग़ुलाम नबी जुणेजो, चौधरी आलम गिल, शाह मोहम्मद जट, पीपी यूथ अॻवान आज़म ख़ान नोहाणी, मोहम्मद ख़ान कलोई, अलादार जरवार, काजी रज़ा मोहम्मद सान, शफ़ीक आराई, नवीद बिलोच, ज़फ़र बिरोही, सैयद दानियल शाह, मुख्तियार चेलियो, जियो रब्बारी, कांतेश दर्जी, शाहनवाज़ मुसीपोटो, लेडीज़ विंग अॻवान बतुल कंबाणी समेत पीपी उहिदेदारनि वर्करनि ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मीर शारिक अली ख़ान टालपुर में ॿियनि जो चवणु हो त पीपी चेयरमैन हिंदू बिरादरी जे मज़हबी त्योहार ॾियारी मल्हाइण लाइ मिठी पहुची रहियो आहे, जंहिं लाइ असांखे PS 48 जे नंढनि वॾनि शहरनि ऐं यूनियन काउंसिलनि जे ॻोठनि मां कोचनि, बसनि, कारनि ऐं ॿियनि गाॾियुनि ते काफ़िले जी सूरत में जलसे में पहुचणो आहे। अॻवाननि चयो त जलसे आम में शिरकत लाइ हर यूनियन काउंसिल मां गाॾियुनि जा नंढा वॾा काफ़िला टालपुर हाउस डिगड़ी ते पहुचंदा, जितां खां अॻूणे पीपी एमपीए में तारिक अली ख़ान टालपुर जी क़यादत में सविन गाॾियुनि जो काफ़िलो रवानो थींदो। डिगड़ी तालुके में वक़्फ़ वक़्त ते आजियां कैंपूं क़ाइमु कयो वियूं आहिनि, माण्हुनि में जागरता पैदा कई वेंदी। अॻवाननि चयो त मिठी जलसो तारीख़ी जलसो साबित थींदो, जेको मज़हबी भाईचारे जी हिकु नई तारीख़ जो बुनियादु विझंदो। ईंदड़ हुकूमत में मुल्क जूं वांगुरु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संभालींदो। पीपी वर्करनि पारां भरपूर शिरकत जी वचन कयो वियो। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।